रहीम यार वॾी शइ आहे, दिलदार वॾी शइ आहे। माण्हू त मिटीअ जो आहे, किरदार वॾी शइ आहे। मोहतरम हाजी नवाब ख़ान वसाण जे ख़िलाफ़ जेका मीडिया ट्रायल कई थी वञे, असां उनजी सख़्तु लफ़्ज़नि में मुज़म्मत कयूं था। असां हाजी नवाब ख़ान वसाण सां गॾु आहियूं ऐं जेके मुखालिफ़ हाजी नवाब ख़ान जे ख़िलाफ़ ग़लति प्रोपेगेंडा कंहिं मुखालिफ़नि जे चवण ते कनि था, उन्हनि खे असां अर्ज़ु था कयूं त मोहतरम हाजी नवाब ख़ान जे वसाण जे ख़िलाफ़ जेकी मीडिया ट्रायल कयो था, इनखे बंदि कयो वञे। हाजी नवाब ख़ान वसाण खैरपुर ज़िले जे अवाम जे लाइ हिकु अनमोल हीरो आहे। हाजी नवाब ख़ान वसाण ग़रीबनि जो यार आहे, दुख सुख जो साथी आहे। उहो कॾहिं बि हाजी नवाब ख़ान वसाण अहिड़ो ग़लति अमल नथो करे सघे जंहिंमें कंहिंजी दिलि आज़ारी थिए। जे तव्हांजो हाजी नवाब ख़ान वसाण सां को मसइलो आहे त वेही ॻाल्हियुनि ज़रिए हल कयो। ऐं हाजी नवाब ख़ान वसाण पाण बहितरीनु ज़मीदार आहे। तव्हांजे एकड़ ॿिनि एकड़नि ते हो कब्ज़ो छो कंदो? महिरबानी करे ग़लति प्रोपेगेंडा बंदि कई वञे। ऐं हाजी नवाब ख़ान वसाण जॾहिं खां खैरपुर ज़िले जो सदर थी आयो आहे, उन ॾींहं खां हाजी नवाब ख़ान वसाण जा बहितरीनु कम ॾिसी मुखालिफ़नि जूं वायूं बताल थी वियूं आहिनि। ऐं हाजी नवाब ख़ान वसाण पाकिस्तान पीपल्स पार्टीअ खे ज़िले खैरपुर में छा पर 8 ॾींहं तालुकनि में मज़बूत करणु चाहे थो। हाजी नवाब ख़ान वसाण हिकु किरदारु आहे, बहितरीनु किरदारु आहे, जेको कॾहिं बि ख़तमु नाहे थियणो। इन जे करे अल्लाह जंहिंजी इज़त करे दुनिया हिकु पासे पर अल्लाह हिकु पासे। अल्लाह हाजी नवाब ख़ान जी इज़त कई आहे। इंशाअल्लाह अॻिते बि हाजी नवाब ख़ान जे इज़तुनि में रब इज़ाफ़ो कंदो। हाजी नवाब ख़ान वसाण हिकु बहितरीनु लीडर आहे, हिकु बहितरीनु अॻवान आहे। असां हुनजी हिमायत करियूं था। अस्सलाम वालेकुम।